नाज़रीन, घोड़ाबारी वेझो हज़रत जमील शाह गिरनारी सखी दातार जे दरगाह जा दरवाज़ा खोलण ते अक़ीदतमंदनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम हैदर खट्टी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असां कोरोना के हवाले से जी तकरीबन 1 साल गुजरी वियो आहे। लॉकडाउन का पोयां लगातार दरसगाहों बंद हुयूं। सो सॼे पाकिस्तान में जी वफ़ाक़ तरफ़ जी ऐलान थियो आहे त दरगाहों जेके से उन जा दरवाज़ा खुली विया आहिनि। त हिते जेके से असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं घोड़ाबारी जे वेझो सखी दातार उर्फ़ बाबा जमील शाह गिरनारी जी मज़ार ते, ऐं उन्हनि जा दरवाज़ा पिणु खुली विया आहिनि। हिते जेके ज़ियारती आहिनि, परे परे खां जेके ज़ाइरीन आया आहिनि, असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं उन्हनि ज़ाइरीन जो चवणु छा आहे। जी क्या कहेंगे आप? मुझो नालो शाह खालिद दातारी, दरगाह सखी दातार जमील शाह गिरनारी जो खलीफ़ो आहियां। गवर्नमेंट जो हिन वक्त जो ऐलान किया है, ये ॾाढी ख़ुशी है। जेकी बि सिंध जूं दरगाहूं पूरे पाकिस्तान में दरगाह हुयूं 1 तारीख़ खां खुली वयूं। ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। भाई बात दरअसल ये है कि दरबार हम लोग तो आते हैं कराची से, ठीक है, हर जुमेरात अल्हम्दुलिल्लाह यहाँ पहुँचते हैं। बात यह है कि यहाँ एक वली का दर है, तो यहाँ रूहानियत भी मिलती है, सुकून भी मिलता है, फिर अल्लाह की रहमत भी यहाँ बरसती है। वलियों ने अल्लाह को राज़ी करके सोए हुए हैं, तो रहमतें भी बरसती हैं, तो उससे भी फ़ायदा मिलता है हमें, ठीक है। बीमारों को शिफा मिलती है, बेरोज़गारों को रोज़गार के ज़रिए मिल जाते हैं, तो अल्लाह का शुक्र है अल्हम्दुलिल्लाह। बीच में ये कोरोना के चक्कर में जो दरबार बंद हुए थे, तो उसमें मसला ये था कि हम गेट के बाहर से हाज़िरी दे के चले जाते थे। दोस्तों, घणो टाइम कारोबार ऐं ॿियूं ज़िंदगी जो जेको कारवां वारा उहो खुलियल रहियो, पर सिर्फ़ु दरगाहूं ऐं जेके दर्सगाहूं हुयूं उहे बंदि हुयूं, जेको हिकिड़ो सुठो अमल न हो, जंहिंजे करे तमामु घणो दिली सदमो पए थो। पर वरी बि हुकूमत इहो सुठो सोन चइबो जेको क़दम खयो आहे, दरगाहूं खोलण जो ऐलान कयो वियो आहे। असांखे इन में ख़ुशी थी आहे ऐं असां इहो ई अर्ज़ु कंदासीं त हे दरगाहूं ऐं दर्सगाहूं राह निजात आहिनि। हिननि खे बंदि करण सां कंहिं बि आफ़त खे टारे नथो सघिजे, पर हे अल्लाह वारनि वटि अची करे अल्लाह वारनि हिननि अल्लाह खे राज़ी कयो आहे। हिननि खे राज़ी करण सां रब राज़ी थी वेंदो, ऐं जेकॾहिं रब राज़ी थिए त का बि कोरोना कंहिंजो बि कुझु बिगाड़े नथी सघे। त हीअ कोरोना वबा हिकिड़ी वाक़ई ख़तरनाक वबा हुई, जी पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आंदो। अल्लाह पाक असां पाकिस्तानियुनि खे महफ़ूज़ रखियो आहे। बहरहाल जेके हुकूमत पावर था उहे सारा जोगा आहिनि, लेकिन तइलीमी इदारा या दरगाहूं जेके उन्हें बंदि करायूं। इस हुकूमत ने बहुत अच्छा अमल किया है, जो औलिया कराम की मज़ारात खोल के हम कराची से आए हुए हैं और यहाँ हमें रूहानी और दिली सुकून मिलता है। सखी जमील शाह दातार के दरबार पे इस वक्त हम खड़े हुए हैं और उसके शुक्रगुजार है हुकूमत सिंध के, जिन्होंने ये दरबार को जो खुला किया। और हम हर शख्स मुसलमान आता है औलिया कराम के दर पे, उनसे सुकून हासिल करता है और शफा देता है। शफा देने वाली रब की ज़ात है, वसीला अल्लाह का है। और हम अब्दुल्ला शाह असाबी पे भी गए, अल्हम्दुलिल्लाह वहाँ भी फातिहा करके हम कराची से आए हुए हैं। 10 साल का वठी जो दरगाह जो असां पानी मटियूं भरण जो जॾहिं का वठी सिलसिलो शुरू थियो आहे, ऐं अचंदे अचंदे पोइ असां नंगर वारा पचण वारा थिया आहियूं। नंगर बि जेको थींदो आहे सो बि असांजी निगरानी में पचंदो, असां पाण पचाईंदा आहियूं। ऐं जेको पाणी जेको आहे हुनजी मशीनूं बि असां पाण हलाईंदा आहियूं। ऐं असांखे सुकून ऐं सॼी सुठी ज़िंदगी असांजी फर्स्ट क्लास दरगाह ते निकिरे पई। वॾी ख़ुशहाली असां जेको बि असांजा हयाती जा ॾींहं जेके बाबा जे दर जे मथे निकिरनि, त असांजे लाइ वॾी ख़ुशकिस्मती आहे असांजी। कैमरामैन सुनील कुमार सां गॾु आऊं या ग़ुलाम हैदर खट्टी, मेहरान टीवी न्यूज़, घोड़ाबारी।